सखरन सिंध जे सकाफ़ती सर ते बेनज़ीर डिस्ट्रिक्ट स्कूल सखरन BDS में सकाफ़ती ॾियारो इंतहाई शानदार नमूने मल्हायो वियो, जंहिंमें तालका एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री ऐं BDS जे प्रिंसिपल मैडम शफ़क़त आरा आराई महिमान ख़ासि तौर शिरकत कई। जॾहिं त प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कंदड़ मिस कमल जलाल चांडियो पिंडाल खे इंतहाई ख़ूबसूरत सिंधी रली नजरकनि सां सिंगारियो, जिते स्कूल जे केतिरनि ई शागिर्दनि टेबलोस पेश करे क़ौमी गीतनि ते झुमरियूं पातियूं। उन्हनि में मंजता माणे दाद हासिल कंदड़ में मुजीब नवीद मेमण, आइज़ा मेमण, सनान अख्तर रिंद, हनान रिंद ऐं ॿिया पिणु शामिल हुआ। इन मौक़े ते महिमान ख़ासि मैडम शफ़क़त आरा ॻाल्हाईंदे चयो त सिंध में रहंदड़ हर उहो माण्हू जेको सिंध जो खाए थो, उनखे सिंध ऐं सिंध जी सकाफ़त सां प्यारु आहे। हुनजे त अॼोको प्रोग्राम ॾिसी चवणो थो पवे त मिस कमल जलाल चांडियो समेत BDS जो समूरो स्टाफ खीरो लहणे जिन सिंधी सकाफ़त खे शानदार नमूने पेश कयो आहे। प्रोग्राम दौरान ॿ शागिर्दियाणियूं आयशा ऐं फ़ाइज़ा पिणु महिमान तौरु शरीक थियूं। उनखां अॻु मिस महविश ज़मा मेमण आयल महिमाननि खे अजाणो पेश कंदे चयो त असांजो अॼोकी सकाफ़ती मेले खे सिंगारण में मिस रबाब शाहिद, मिस सहरिश ख़ानज़ादा, चमन सलीम, अतिया बुशरा, माजिदा हामिद, मिस सिमरन कुमारी ऐं शांति ओड जो पिणु भरपूर साथ रहियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।